रहीम कयो मक़ादिर कुदरत जो मालिक सब मुल्कन वॾी जाओ जलाल सां वॾी सग सरन जय मोहम्मद मोकिलियो अजो सीड़नि जोड़ जहान जी पैदा लाए बिरियन किसो हज़रत याकूब नबी जो आहे लिखियो मंझि किताब सबारा पुट तंहिंखे जोड़े जोड़ गिजन तन मां यूसुफ निडड़ो सुहिणो मंझि सबन पीअ जो पियारो घणो मोहबत मजाज़न ॿिया पुट ओ मिड़ई पाण में अला गॾिया गुमानन पुट पाण में अला ओ गॾिया गुमानन ओ ॿिया पुट ओ पाण में हलो गॾिया गुमानन शरीफ जो प्यारो अला यूसुफ असां मजा मोहब्बतन सो कंहिं पर पीअ खां जुदा जानी किजन सेंध तारे दिल भर खे वठो ताब वञन करे मकुर रांध जो उत बोली ॿार बदन वठी हज़रत यूसुफ खे आया मंझि जंगल उत मान लॻा मासूम खे पछो हाल संदन हली आया खूह ते जो चाव किनाल चुअल लाताऊं लुत्फुन जा लटा तांब लिंगल काबू करे कमंद खां तब गुण खे बदन यूसुफ नूरी करे दाम मां दर्दन में ओ ज़ारियूं करे म्या
ए बैठोला पर बाउर की न सुनन म्या ओ बार न था सुनन जा वो जारू करे ओ बेठोला और था सुनन जा अदा म्या अदा करा चिंबड़ेला परम बार के न सुनन म्या जरो की आस नाचे को मथे यूसुफ मथे तन पोछ लायूं खूह में हे कांदे बतन सो वाकी दो वयो वाऊ जी पत्थर पेर लगन विहारियो ते पत्थर ते मलक जबरईल चुअन ऊनो घणो अमीक होए वॾो खां बि वॾन मथा पत्थर पिरीअ खे बाउर ताब हणन मारण ले मासूम जे एड़ा घाट गड़जन पर पत्थर झटी जली हिकदम से मलकन जन के बचाए बादशाह से लारियों के न लुड़न सोत भाखू में विझोता वञन से वरी वापिस पी अॻियां रोयो था बरुअन त बाबा भाऊ असांजो खाधो आ बगड़न बाक़ी पहिराण रहियो संदोसो पिरिजन जॾहिं याकूब ॻाल्हि ॿुधी खाई पुटन म्या ऐं करे म्या ओ दाऊं दर्द माला पयड़ो मंज पटन म्या गाना बंद करा या असांखे बंद करा रात जी तकरीर बारली बंद करा या असांखे तो असीं बंद करो कोई खबर पए कोनी माण्हू गाना हो करो मंज पटन लगा वो करे दाहना ओ दर्द माला किरियो मज पतन म्या ए तंभला साड़ियो सो सूरन म्या
न रहियो साउ शरीर में न को रूह रगन वरियो पुछे पुटन खां हे ॾुस क्यो मंझ ॾुकन तयवा किथे विहारियो मुंहिंजो ठारे अखियन के जिगर जान मुंहिंजो रोलियो मंझरिणन या छॾी आया तंहिंखे ऐं छोली मंझ छपरन सगीर मुंहिंजो सोहिणो कयो बेहाल सो बुखन सची करियो ॻाल्हड़ी कढो कूड़ कलबन तॾहिं वरी चूं नथा पीउ खे जोड़े जवाबुन त बाबा पुट अवांजा कूड़ नथा ॼाणन सच असांजे भाउ खे खाधो आए बगड़न म्या तॾहिं हज़रत म्या ओ याकूब चयो ना एड़न अल्फाज़न में हज़रत म्या याकूब चयो हज़रत ओ याकूब चोला बगड़ चङा जमा जंगली जानवर जंगली जानवरन जन खाधो यूसुफ खे लाहे पहिराण लिंगन सो फाटो बिल्कुल कीन की उचबंदे साण चकन अजब जहिड़ियूं ॻाल्हियूं आंखे की थियूं अचन न सूर सिर जाए पलटो पूर पवन दाऊं दर्द फिराक जूं डूंगर था बदरन तन वही आयो मलक अल्लाह जो हज़रत जबरील चुअन अची चयाई नबी खे सब से सलामन तरब तुंहिंजो थो चवे रो राज़ी मंजर जान फसब्बिर औलिल अज़म मिनर रुसल वा दाज मिल्या नबियन फरियाद फिलहाल जाए ओ परे गुल गिजन फरियाद जाए परे गुल कजल
ओ करना फरियाद जाए अला परे एक जन अला ए कई ॾींहं गुज़री विया ओ ॾाढा मंझ ॾुखनि में वरन में खासो खामोशन इन्नल्लाह मा साबिरीन फसब्बिरू सब्रन जमीला रब जे फरमान आयो ॾींहुं हिकिड़े हज़रत जबरील जुअल सूरत में हज़रत यूसुफ जे मिसल इंसान ॾिसी सूरत पुटजी आयो आप अखियुनि त किथे यूसुफ तूं ऐं मुंहिंजा ठार अखड़नि जबरील चयो जवाब में अहिड़नि तरीक़नि ताऊं जबरील आई आयस खां बि अर्शल तॾहिं तौबा कई दाविर जे दरनि कुचण पुचण बंद कयो मिटी वात विझनि लरज़े अरश अज़ीम थो माताम मलाइक कनि मशरिक मग़रिब विच में अचो ॾिस चो तरफ़नि ॾाढियूं रुञ रड़ियूं कयूं मलक मलकूतनि हू अशर हूरन में पयो है हामिल सबर में ए करियो साबिर थियो ओ चयो मालिकनि सब्र कयो साबर थियो चयो मालिकनि सबर करो साबर थियो चयो मालिकनि दाल तुम सावर जे बवरन
जेब करमल मिलियो यूसुफ याकूब खे वो मिस्र जे मुल्क सजण गॾिया पाण में कयूं ईदूं मलकन वाहिद खे वाखाणियो सारा ही सिफ़तन वॾाई जुगाए तंहिंखे ॼाणल मौला मूंखे मरईअ लाइक़ साण लुत्फुन ऐं फज़ल घुरां फ़हीम थो आगाल मन महर घुरे थो मंगतो आरी सर अर्ज़न पांदी पर तो तव्हांखे मालिक सदा मुल्कन जन्नत जाए मुंह मिले मुहाबे महबूबन बसां पिंजरे पाक खे मुंहिंजनि साण अखियन चङी चावट रसूल नबी करीम जी ऐं चुमा साण चुसमन चओ सलवातूं सलाम हज़रत नबी करीम ते अलाहुम्मा सल्लि वसल्लम जी लखे किरोड़े पदमल में हणे उम्मती मोहम्मद मीरा जाना ओ कलमू पाक पढ़न में